अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध जे हिते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 105 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा जेके बि दोस्त हाणे ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 106 किस्त नंबर 31। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते दोस्तों तव्हांखे कैमरामैन जो पाछो नज़र अची रहियो हूंदो ऐं दोस्तों हीअ वरी कैमरामैन जे पासे में केरु बीठल आहे उनजो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिते ही कैमरामैन जो पाछो नज़र अची रहियो आहे ऐं दोस्तों हिन जॻह ते वरी ॿियो जेको कैमरामैन सां गॾु आहे उनजो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 107 किस्त नंबर 31। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिते तव्हांखे हीअ कैमरामैन जी पाछो नज़र ईंदो ऐं दोस्तों हीअ वरी हिन ड्रामा मेकिंग जी पूरी टीम जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर हिते ॾिसो त हिते कैमरामैन जो पाछो नज़र अची रहियो आहे ऐं दोस्तों हीअ वरी हिन ड्रामा मेकिंग जी टीम जा 3 शख़्स आहिनि। दोस्तों हिन टिनी शख़्सनि जो पाछा नज़र अची रहिया आहिनि। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 108 किस्त नंबर 31। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिते तव्हांखे माइक चुरपुर कंदे नज़र ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक चुरपुर कंदे नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हीअ माइक हिननि खे हिन कैमरा जे फ्रेम में न आणणु खपे हा। दोस्तों हिननि माइक जी कैमरा जी फ्रेम में आंदी, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई। दोस्तों तव्हां कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 109 किस्त नंबर 31। दोस्तों हिन ड्रामे जे मुताबिक़ हिन थांव में इहो ॾेखारियो वियो आहे त हिन में शराब पियल आहे या भंग पियल आहे ऐं दोस्तों जंहिं वक़्तु पशु हिन थांव खे हिलाए थो यानी लोॾाए थो त उन मां त पाणी किरंदे नज़र थो अचे। हीअ ॾिसो दोस्तों हिन में को बि शराब कोन थो नज़र अचे, हीअ त साफ़ पाणी नज़र अची रहियो आहे। दोस्तों इन पाणी जे नाले ते असांखे बेवकूफ़ ठाहियो पियो वियो त हिन थांव में या त भंग आहे या त शराब आहे, पर दोस्तों हिन में ॿई शयूं कोन्हनि, हिन में सिर्फ़ु पाणी पियल आहे। दोस्तों ॾिसो कीअं माण्हू खे बेवकूफ़ ठाहियो पियो वञे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 110 किस्त नंबर 31। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन खिड़कीअ जे शीशे ते गौर कयो त दोस्तों हिते तव्हांखे माइक मैन जो पाछो नज़र ईंदो यानी माइक मैन जी तस्वीर इन शीशे में नज़र ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक मैन जी तस्वीर नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो ऐं दोस्तों उन खां अलावा इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाणे ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।